हिकु 8 सालनि जी छोकिरी पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा मूंखे किताब जी ज़रूरत आहे, मूंखे 50 रुपया ॾियो, मूंखे ॾियो त आउं वञा स्कूल, मूंखे किताब न आहे। ऐं हाणे त मूंखे टीचर बि वेहणु नथी ॾे स्कूल में। त पीउ मज़दूरीअ ते निकिरी वियो ऐं रोज़ु जीअं हिनखे चवणु लॻो त पुटु आउं जीअं कमाए अचां, मूंखे पैसा जीअं मिलंदा तोखे आउं ॾींदुसि ऐं उन मां वञी तूं किताब वठी आ। हीअं जो ॿारु पंहिंजे पीउ खे डेली चवंदी रही बाबा मूंखे किताब जी ज़रूरत आहे, मूंखे किताब वठी ॾियो। ऐं पीउ उहे साॻा लफ़्ज़ चवंदो रहियो त भाउ आउं मज़दूरी करे अचां, जीअं मज़दूरी मां जीअं पैसा मिलिया त उन मां तोखे किताब वठी ॾींदुसि। शायदि पीउ वटि उहे पैसा किताब वठण जेतिरा बि न हुआ। मज़दूर माण्हू पेट गुज़र करे छाजी पूरी करे। हीअ मासूम न्याणी हिकिड़े पासे पीउ जी मजबूरी ऐं ॿिए पासे उस्ताद जो टार्चर। छोकिरी नंढड़ी वञे त वञे केॾांहुं, हिकु ॾींहुं वञी हिकु किताब वारे दुकान ते वञी हिन शख़्स खे चयाईं त चाचा मूंखे हिकु किताब जी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजो बाबो मज़दूरी करणु वियो आहे, जीअं पैसा मिलिया तोखे आउं हिन किताब जा ॾेई वेंदुसि। हाणे त मूंखे उस्ताद मुंहिंजी टीचर स्कूल में विहणु नथी ॾे ऐं मूं वटि किताब न आहे। हू मासूम न्याणी दुकान वारे खे ईअं चई रोअणु लॻी ऐं हुन मासूम न्याणीअ जे अखियुनि में लुढ़क अची विया ऐं उहा रोअणु लॻी। त एतिरे में हुन दुकानदार हिन न्याणीअ खे ॾिठो ऐं हुन जे अखियुनि मां बि लुढ़क अची विया त हीअ मासूम न्याणी केतिरो मोहबत आहे हिन जी पढ़ाईअ सां। ऐं छोकिरे खे चयाईं त पुटु किताब तोखे ॾियां थो, पर वाइदो कर त कंहिंखां बि ईअं किताब न घुरिजां, छो त हीअ दुनिया वॾी ज़ालिम आहे, मौक़े जे फ़ाइदे जे इंतज़ार में रहंदी आहे। ऐं ख़ुदा गवर्नमेंट हुजे या प्राइवेट हुजे, लखें रुपया महीनो खणंदड़ उस्ताद जेकॾहिं को मिसकिन किताब नथो वठी सघे या स्कूल जे फीस नथो ॾेई सघे त उन खे स्कूल मां कढण बजाए उन जी मदद कयो, जीअं उन शागिर्द जो हौसलो पैदा थी सघे। हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो जीअं असांजी सुतल क़ौम जागी पवे ऐं मिसकिन माण्हुनि जी मदद कई वञे।